हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीक ठाक आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? आई होप त तव्हांजो ॾींहुं सुठो गुज़रियो हूंदो ऐं कल्ह जी स्पेशल ट्रांसमिशन हुई 6 सितंबर जे हवाले सां, त आई होप त तव्हां इंजॉय कई हूंदी। ऐं ॿियो इहो मूंखे ॿुधायो कॉल्स करे त तव्हांखे असांजी हीअ जेका सेटिंग आहे, नओं सेट जेको असां लॻायो आहे, तव्हांखे इहो कीअं लॻो। असल में छा हुयो जो पूरो हफ़्तो हिन सेट ते काफ़ी महिनत थी आहे ऐं असांजी जेका बि टीम आहे पूरी महिनत सां हिन कम खे ॾिसनि पिया ऐं पूरो सेट तयारु कयो आहे। असांजे लाइ तमामु बहितरीनु सेट तयारु थियो आहे। मूंखे त ॾाढो पसंदि आयो आहे, छो त सॉफ्ट कलर्स आहिनि ऐं इलाही डिसेंट लुक थो अचे पियो, त हिकिड़ी एनर्जी बि फील थींदी आहे, नवाण फील थींदी आहे। हूअं ई बि ईअं थींदो आहे त घर में बि जेकॾहिं असां का शइ चेंज कंदा आहियूं, लेट्स सपोज़ फर्नीचर थी वियो, बेडरूम सेट थी वियो, इवन त असां बेडशीट बि जेकॾहिं नई विछाईंदा आहियूं त असांखे पंहिंजो कमिरो, पुराणो कमिरो नओं फील थींदो आहे। ड्राइंग रूम जी सेटिंग चेंज कंदा आहियूं, कर्टन्स चेंज कंदा आहियूं, त इलाही शयूं जेके आहिनि असांखे नयूं फील थींदियूं आहिनि। त माशाअल्लाह सां हीउ बि असांजो घरु आहे, हीउ असांजो पंहिंजो ई घरु आहे। KTN असांजो पंहिंजो घरु आहे। त इते जेको आहे हीउ सेट तयारु कयो वियो ऐं तमामु बहितरीनु तयारु थियो आहे। त मां पूरी टीम खे जेको आहे हिन जे लाइ थैंक यू चवणु चाहींदसि ऐं जेके बि असांजा सेट डिज़ाइनर्स आहिनि उन्हनि खे बि मां थैंक्स चवणु चाहींदसि। हिना मैम खे स्पेशली मां थैंक यू चवणु चाहींदसि, पीर अमजद खे मां थैंक यू चवणु चाहींदसि, आबिद खे थैंक यू चवणु चाहींदसि। सभिनीनि जो मां शुक्रगुज़ार आहियां त असांजो प्रॉपर तरीक़े सां हिकिड़ो जेको हफ़्तो लेट थियासीं ऐं असांखे हिकिड़ी सुठी शइ नज़र आई आहे। तव्हां असांखे कॉल्स करे ॿुधाए सघो था त तव्हांखे असांजो सेट कीअं थो लॻे, हीअ नई चेंज तव्हांखे कीअं फील थी थिए। ऐं मां तव्हांखे थोरो इहो बि ॿुधायां त अॼु जेका मां ड्रेस पाती आहे, तव्हां ॾिसी सघो था त हिन ते अलिफ बे लिखियलु आहे, सिंधी हरूफ। त इहा आहे सिंधी लिबास वारनि जी ड्रेस। त तव्हां बिल्कुलु सिंधी लिबास जे पेज ते वञी करे उन्हनि खे लाइक करे सघो था, कॉमेंट करे सघो था, शेयर करे सघो था ऐं उन्हनि जा डिफरेंट कलर्स में, डिफरेंट शयुनि में, थीम्स ते हुननि जा खोड़ सारा गाउन्स जेके आहिनि उहे तयारु थियल आहिनि। अजरक ते बि हुननि जा गाउन्स रेडी आहिनि ऐं हीअ अलिफ बे ते बि हुननि जो जेको आहे गाउन रेडी हुयो, त मूंखे काफ़ी पसंदि आयो, त हुननि मूंखे मोकिलियो त मां पायां ऐं हुननि जी जेको आहे वॉर्डरोब जे बारे में तव्हांखे ॿुधायां। त तव्हां ज़रूरु ट्राए कजो उन्हनि जी ड्रेसिस, छो त मां तव्हांखे पहिरियां बि ॿुधायो आहे, मां सिंधी लिबास वारनि जो पहिरियां बि ड्रेस वेयर करे चुकी आहियां। उहो तव्हां ॾिठो हुयो लास्ट खां लास्ट वीक, त उन में बि सिंधी ड्रेस पाती हुई मां। त उन्हनि वटि सिंधी ड्रेसिस बि आहिनि, बलोची ड्रेसिस बि आहिनि, पख्तून ड्रेसिस बि आहिनि, पंजाबी ड्रेसिस बि आहिनि ऐं इहे सिंधी गाउन्स अॼुकल्ह जेके डिफरेंट पैटर्न ते, डिफरेंट थीम ते हो तयारु करे रहिया आहिनि, त काफ़ी सुठो कमु करे रहिया आहिनि ऐं रीज़नेबल प्राइज़िस में। त ज़रूरु बाय कजो। मां तव्हांखे वरी ॿुधायां, सिंधी लिबास जो पेज लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो। ऐं मां शोभी भाई सां बि थोरो ॻाल्हाइणु चाहींदसि। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? वालेकुम अस्सलाम किरण, और बिल्कुल ठीक हूँ। और आपका जो गाउन है वो मुझे बहुत खूबसूरत लग रहा है। थैंक यू, एंटीक है। हाँ जी बिल्कुल। मेरा दिल कर रहा था कि मेरी शर्ट ऐसी हो, कितनी हसीन लगेगी। बिल्कुल वो ऑर्डर पे मेल्स के लिए भी बनाते हैं। बिल्कुल, तो ये मुझे आपने बनवा के देनी है मुझे इंशाल्लाह। और आप मुझे ये बताएं ना कि आपको चेंज कैसा लगा है? सेट तो हमारे ऑब्वियसली सारी, इससे प्रीवियस जो था वो भी बहुत अच्छा था, हसीन उससे पहले था वो हसीन था, लेकिन ये बहुत ज़्यादा खूबसूरत है और ब्राइट है ये। तो कांग्रेचुलेशन सबसे पहले आपको। थैंक यू सो मच, मैं बहुत खुश हुई। ये है एक अच्छी चेंज आती है। ऐं उन खां अलावा तव्हां असांखे कॉल्स कयो, असांखे कॉल्स करे असां सां ॻाल्हाए बि सघो था। थोरी देरि में असांजा गेस्ट बि हिते अची वेंदा। खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके तव्हां सां डिस्कस करणियूं आहिनि, हालात जेके आहिनि कराची जे हवाले सां। अच्छा, कराची जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कयां त सुबुह बारिश थी आहे, तक़रीबन कलाक खनि 9 खां 10 जे विच में जेका बारिश पई आहे, तमामु हसीन वेदर हुयो ऐं अनएक्सपेक्टेड बारिश हुई। मां जीअं सुबुह उथियमि त मां जॾहिं बालकनी खां ॿाहिरि ॾिठो त आई वॉज़ लाइक, ओ माय गॉड, दिस इज़ इट। ऐं अलाह साईं खां शुक्र अदा कयो, थैंक यू टू अलाह साईं खे। ऐं इहा बि दुआ कई त रहमत वारी बारिश थिए, छो त ऑल अराउंड द वर्ल्ड जेके बि हालात आहिनि तव्हांजे साम्हूं आहिनि ऐं काफ़ी नुक़सानात थिया आहिनि सॼी दुनिया में, छो त सैलाबी रेला अची विया आहिनि। यूरोप तव्हांजे साम्हूं आहे, अमेरिका तव्हांजे साम्हूं आहे। इवन दो त तव्हां जेकॾहिं ॾिसो त मलेशिया वग़ैरह इन तरफ़ बि जेको आहे खोड़ सारियूं प्रॉब्लम्स फेस कयूं माण्हुनि, पर बहरहाल असां अल्लाह साईं खां दुआ कंदासीं त अल्लाह साईं रहमत वारी बारिश करे। तो इस वक्त आप हमें क्या सुना रहे हैं शोभी भाई?
कल इतना हसीन खूबसूरत आपने प्रोग्राम किया डिफेंस डे के हवाले से, और इसमें कोई शक नहीं, जो हमारे जज्बे थे वो भी आपने उजागर किए। और सबसे बड़ी बात ये हुई कि जो उसमें हीरोज़ थे आपने उनका भी जिक्र किया, जैसे मेजर अजीज़ भट्टी शहीद। तो जी मेरा बड़ा दिल था कल कि मैं भी कुछ अपनी परफॉर्मेंस अपने खराज तहसीन दे सकूं उन तमाम लोगों को। तो आज चूँकि मुझे कल नहीं मौका मिला, आज मेरी ख्वाहिश है कि मैं आपको एक बहुत खूबसूरत मिल्ली सॉन्ग आपकी नज़र करता हूँ, जितने भी हमारे नाज़रीन ने देखने वाले उनकी नज़र करता हूँ। अभी थोड़ा दिन कंफ्यूजन रहेगी, कैमरा कहाँ है, ये कहाँ है, वो कहाँ है। कोई बात नहीं, होता रहता है ये। गाया हुआ बड़ा खूबसूरत सा एक नगमा। शहीदों वफा की तस्वीरों, तुम्हें वतन की हवाएं सलाम कहती हैं। ऐ राहे हक के शहीदों, हमारे फौजी भाई आर्मी को सबसे पहले सल्यूट उनके लिए। लगाने आग जो आए आशियाने को, वो शौले अपने लहू से बुझा दिए तुमने, बचा लिया है। बचा लिया है यतीमी से कितने फूलों को, सुहाग कितने बहारों के रख लिए तुमने। तुम्हें चमन की फिजाएं सलाम कहती हैं। ऐ राहे हक के शहीदों, चले जो हो के शहादत का जाम पी कर तुम, रसूल पाक ने बाहों ले लिया होगा। अली तुम्हारी शुजाअत पे झूमते होंगे, हुसैन पाक ने इरशाद ये किया होगा। तुम्हें खुदा की रज़ाएं सलाम कहती हैं। ऐ राहे हक के शहीदों, वफा की तस्वीरों, तुम्हें वतन की हवाएं सलाम कहती हैं। ऐ राहे हक के शहीदों, अल्लाहू 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 अल्लाहू
ज़बरदस्त, माशाल्लाह बहुत प्यारा ये नगमा है। और एक ये वो नगमे हैं, कोई शक नहीं, कि इनको आज भी अगर हम सुनते हैं तो वही वतन से मोहब्बत का एक इजहार जो है, हमारा एक जज्बा जो है वो फील होता है। वतन से प्यार, जज्बा और अपनी मिट्टी से वफादारी और प्यार, ये तो हमेशा हमारे दिल में मौजूद है। हाँ। और सदा अल्हम्दुलिल्लाह मौजूद रहेगा इंशाल्लाह। लेकिन और दूसरा ये भी देखें ना कि अब जो सॉन्ग्स बन रहे हैं, या मिली नगमे हो गए, या सॉन्ग्स हम कहते हैं नेशनल सॉन्ग्स जिसे हम कहते हैं, अब इनमें वो बात नहीं है जो उस जमाने में थी। रियलिटी एक फील हो रही थी। आजकल मेरा ख्याल है कि वो म्यूजिक शायद चेंज हो गया है, इस वजह से वो डिफरेंस आ गया है। कुछ नया म्यूजिक है, अच्छा है वो भी, नो डाउट, इसमें कोई शक नहीं, लेकिन एक जो सच्चापन था, जो बिल्कुल जिसे कहते हैं हकीकत थी, क्योंकि उस वक्त ये था कि हम आज़ाद हो रहे थे और अब हम अल्हम्दुलिल्लाह आज़ाद हैं, तो फ़र्क तो होगा। मैडम नूर जहाँ अगर 65 की वॉर में बीच में उन्होंने जो नगमे पढ़े हैं, वो उनका दिल से जज्बा था उस वक्त, वो उस वक्त की वो थी सब हकीकत तो, बात है। ऐं माशाल्लाह सां असांखे फ़ख्र फील करणु खपे इन शइ जे लाइ। अल्हम्दुलिल्लाह सां असां हिकु आज़ाद मुल्क में साह खणूं था, अल्लाह जी महिरबानी आहे। ऐं उन्हनि लीडर्स खे जेको आहे सलाम पेश करणु खपे, ऐं उन्हनि जी जेके बि महिनत आहे, जेका उन्हनि जी लगन आहे, ऐं जेके हुननि जूं कुर्बानियूं आहिनि, शायदि जेकॾहिं उहे एतिरा एफर्ट्स न ॾेखारनि हा त मां पहिरियां बि जीअं चयो हुयो त असां ग़ुलामनि जे हथ हुजूं हा, अलाह न करे। पर असांजा जेके बि दुश्मन आहिनि, अलाह साईं उन्हनि खे बि ख़ुशि रखे पंहिंजी जाइ ते। मां इहो न चवंदसि त उन्हनि खे अलाह साईं ख़ुशि न रखे, अलाह साईं हर कंहिंखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे, हर कंहिंखे ख़ुशि रखे। पर हर कोई पंहिंजी पंहिंजी जाइ ते हुजे त वधीक बहितर आहे। इंटरफेयर कंदव त पोइ तव्हांखे हुनजो जवाबु मिलंदो आहे। बहरहाल पंहिंजे प्रोग्राम जो असां आगाज़ करे चुका आहियूं। तव्हां असांखे कॉल्स कयो, कॉल्स करण खां पोइ असां सां ॻाल्हाए बि सघो था। तव्हांखे कोई गानो ॿुधणो आहे, तव्हां गानो बि ॿुधी सघो था। असांजा गेस्ट बि बसि थोरी देरि में अची वेंदा। ऐं अॼु स्पेशली मां तव्हांखे इहो चवंदसि त असांजे सेट जे बारे में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे असांजो सेट कीअं लॻो आहे। ऐं मां तव्हांखे वरी ॿुधायां त अॼु जेका मां ड्रेस वेयर कई आहे उहा सिंधी लिबास वारनि जी ड्रेस आहे। सिंधी लिबास जो पेज तव्हांखे फेसबुक ते बि नज़र ईंदो, इंस्टाग्राम ते बि नज़र ईंदो। उनखे पेज खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कॉमेंट कयो। उन्हनि जा ड्रेसिस बि तव्हां ॾिसी सघो था, डिफरेंट डिफरेंट ड्रेसिस आहिनि, उन्हनि जा तव्हां बाय करे सघो था ऐं रीज़नेबल प्राइज़िस में आहिनि। हुननि जूं खोड़ सारियूं ॿियूं बि अहिड़ियूं शयूं आहिनि जेके तव्हांखे पेज ते इंशाल्लाह नज़र ईंदियूं। त ऑनलाइन शॉपिंग अॼुकल्ह एतिरी ईज़ी थी वई आहे जो घर वेही करे जेके लेडीज़ आहिनि उहे ईज़िली बाय करे सघनि थियूं, इवन त पंहिंजो बिज़नेस बि करे सघनि थियूं। एक्चुअली छा थींदो आहे जो पूरे साल ॾेढ खां वठी जेके हालात आहिनि त मार्केट्स वञण खां हर कोई अवॉइड थो करे पियो, ऐं ज़ाहिर आहे हिकिड़ो स्टॉक पियो आहे शॉप्स जे अंदरि जेको साल ॾेढ खां वठी सेल आउट नथो थिए। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुननि खे बि, दुकानदारनि खे बि पंहिंजो ज़ाहिर आहे विकिरो करिणो आहे, सामान ॾियणो आहे। त इन जे करे में बि हुननि प्राइज़िस थोरा हाई बि करे छॾिया हुजनि। पर तव्हां बाय कयो, कोई हर्ज कोन्हे, पुराणो स्टॉक आहे पर उनखे नए तरह सां बि तव्हां बाय करे सघो था। टाइम थियो आहे हिकिड़े नंढे ब्रेक जो। ओके, नाहे ब्रेक थी पर मूंखे फील थियो त ब्रेक थी आहे। ओके, ब्रेक खां पोइ जेको असांजा गेस्ट बि हिते मौजूदु हूंदा, इंशाल्लाह नहीं हुई ब्रेक, में सम्झी ब्रेक हो गई। असल में शायद फर्स्ट डे आहे ऐं हफ्ते खां पोइ असां आया त थोड़ा कंफ्यूज लगा पिया। क्या कहते हैं आप शुरू इस बारे में? ब्रेक हो गई। मैंने आपने अपना म्यूजिक बजा दिया। जैसे कल मेरे साथ एक भंड हुआ था, कल टाइटल चला, म्यूजिक चला, तो मैंने पीछे से शेर पढ़ना स्टार्ट कर दिया और फिर मुझे पता चला कि नहीं जी अभी मुझे शेर नहीं था पढ़ना। तो ये छोटी छोटी चीजें जो ना हो जाती हैं, इसी का ही तो मजा होता है लाइफ का। गाते हुए मोबाइल गिर गया था। यही तो रियलिटी होती है लाइफ की, इन्हीं चीजों से सब पता चलता है। ॿी मज़े जी ॻाल्हि इहा त मूंखे इहा ख़बर पई त कराची जे अंदरि जेको आहे कोविड केसिस माशाल्लाह सां घटि थी विया आहिनि। पर इन जो इहो मतिलबु बिल्कुलु बि न आहे त तव्हां मास्क लाइ करे फिटी करे छॾियो ऐं तव्हां ईअं घुमणु शुरू करे छॾियो, त इहो बिल्कुलु बि न कजो। हाणे टाइम थियो आहे ब्रेक जो, हाणे ब्रेक वठंदासीं, काॾे न वञिजो, असां जल्दी वापसि था अचूं।
वेलकम बैक व्यूअर्स ॿीहर तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं ऐं जीअं त मां तव्हांखे ॿुधायो त ब्रेक खां पोइ असांजा गेस्ट हिते असां सां गॾु मौजूदु हूंदा त बिल्कुलु असांजा गेस्ट हिते बिल्कुलु मौजूदु आहिनि ऐं माशाल्लाह ही इज़ वेरी टैलेंटेड वेरी वर्सटाइल सीनियर एक्टर आहिनि माशाल्लाह सां उन्हनि जी ज़िमेदारी बि आहे गवर्नमेंट ऑफिसर बि आहिनि प्रोड्यूसर बि रहिया आहिनि डायरेक्टर बि रहिया आहिनि ऐं एक्टिंग बि कनि था ऐं माशाल्लाह सां PTV जे ज़माने खां वठी जेको आहे हुननि एक्टिंग स्टार्ट कई आहे स्टिल ही इज़ अ एक्टर वेरी वर्सटाइल एक्टर ऐं उन खां अलावा हींअर उन्हनि जी हिकिड़ी उर्दू मूवी बि आई आहे त बिल्कुलु तव्हांखे वेट न कराईंदमि ऐं मां हुननि खे बि वेट न कराईंदमि असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि मोहम्मद अली हिसानी साहब मां उन्हनि खे वेलकम कंदमि पंहिंजे शो में ऐं उन्हनि सां खोड़ सारी कचहरी कंदासीं अस्सलाम वालेकुम सर कहिड़ा हाल वालेकुम कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीक ठाक ख़ुशि आहियो बिल्कुलु ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू वेरी मच तव्हां असांखे यादि कयो ऐं वॾी महिरबानी थैंक यू ऐं माशाल्लाह सेट तव्हां ॾाढो सुठो लॻायो आहे थैंक यू सर थैंक यू सो मच ऐं माशाल्लाह सां तव्हांखे खोड़ सारे ड्रामनि में KTN जे ड्रामनि में ॾिठो आहे डिफरेंट चैनल्स ते तव्हांखे ॾिसंदा आहियूं PTV ते तव्हांजा खोड़ सारा ड्रामास ॾिठा ऐं माशाल्लाह सां हीअ तव्हांजी मूवी बि अची रही आहे उर्दू अची वई बल्कि पुरानी थी वई आहे महरुनिसा वी लव यू ओके ठीकु आहे सही त कीअं एक्सपीरियंस रहियो तव्हांजो सर वंडरफुल ज़बरदस्त ॾाढो सुठो ऐं एक्टिंग जी दुनिया जेका आहे जीअं तव्हां ख़बर आहे त रंगीन दुनिया आहे सही ऐं उन में भाई हले सिलसिलो शुक्र अल्हम्दुलिल्लाह थैंक यू माशाल्लाह अच्छा ऐं उन खां अलावा तव्हां केतिरे अरसे खां वठी एक्टिंग इलाही अर्सो थियो PTV जो ज़मानो हुयो उन खां पोइ STN शुरू थी ताहिर ख़ान साहब जी ऐं PTV जे दौर खां उन दौर खां जो PTV में अंदरि वञण जे लाइ बि माण्हू ॾाढा जतन कंदा हुया पर अलाह साईं जी महिरबानीअ सां असांखे अहिड़ी का कोन हुअ थी असांजो दोस्त हूंदो हुयो हिकिड़ो इक़बाल सईद अंसारी साहब अञा ताईं स्टिल माशाल्लाह अलाह साईं उन्हनि खे सिहतयाब रखे ऐं ख़ुशि रखे त उन्हनि सां दोस्ती ॿाहिरि थी असांजी ऐं मां अक्सर इहो पंहिंजे प्रोग्राम्स में चवंदो आहियां त तारक रोड ते आउं गाॾी ठाराहींदो हुउसि हू बि हुते गाॾी ठाराहींदो बेंच ते वेहंदा हुआसीं तारुफ़ थियो चईंसीं अचो न कमु कयो अहिड़े नमूने सां पोइ TV में एंट्री थी ऐं उतां खां शुरूआति कईसीं उन खां पोइ सिलसिलो हलंदो रहियो पोइ मुख़्तलिफ़ चैनल्स असां रीजनल चैनल KTN इज़ द फस्ट सिंधी सैटेलाइट चैनल ऐं हिन जो पहिरियों ड्रामो जेको हुयो रहमतुल्लाह मांजोटी साहब जो लिखियल फ़ासिला उन में मां कमु कयो दैट वाज़ फर्स्ट प्ले ऑफ KTN ज़बरदस्त ऐं उन खां पोइ तव्हां सां जेको आहे मां कमु कयो आहे नूराणी में पाण गॾु कमु कयो आहे ऐं हिकिड़ो ॿियो अली अकबर जो सोप हुयो हुन में पाण गॾु कमु कयो आहे अली अकबर पठान साहब जो बिल्कुलु त माशाल्लाह इहा जर्नी ॾाढी सुठी आहे मज़ो ईंदो आहे पुराणियूं यादूं आहिनि खोड़ सारी मेमोरीज़ जंहिंखे असां चइजनि त माशाल्लाह सां हींअर नवां एक्टर्स बि अचनि था ऐं तव्हां यकीनन कमु बि कयो हूंदो नयनि एक्टर सां त तव्हांखे कीअं फील थींदो आहे अच्छा नवां एक्टर माशाल्लाह सुठो कमु पिया कनि ऐं असांजे ख़ासि करे सिंधी जेके नौजवान आहिनि उन्हनि में ॾाढा टैलेंटेड आहिनि पर हू थोरी तकड़ था कनि हू शॉर्टकट जे चकर में आहिनि त बसि मिंट में असां या हू ॿ दफ़ा जेकॾहिं स्क्रीन ते अचनि था या कंहिं सॉन्ग में ऐं उन्हनि को मॉडल एज़ अ करे कयो या को प्ले अची वियो हुननि जो त हू इहो था सम्झनि त असां सभु कुझु आहियूं ईअं न आहे शफ़ी मोहम्मद शाह ऐं महमूद सिद्दीकी मंसूर बलोच थियण जे लाइ महिनत करणी थी पए बिल्कुलु सही ॻाल्हि ॾाढी टाइम थो ॾियणो पए ॾाढी जुस्तजू थी करणी सर तव्हां एक्टिंग सिखी या तव्हां बसि तव्हांखे जीअं चांस मिलियो तव्हां हिकदमि एक्टिंग स्टार्ट करे मां आई एम एक्सीडेंटल एक्टर मुंहिंजे फैमिली में परे परे खां न को ॻाइणो न को इहो बल्कि आउं त ईअं चवंदुसि त मुंहिंजो घराणो मज़हबी घराणो हा मज़हबी घराणो ऐं ॾाढी हिकिड़ी असांजी पंहिंजी फैमिली जेका आहे ॾाढी सुठी फैमिली पर आउं एक्सीडेंटल एक्टर थी वियुसि जीअं ॿुधायो असांजो दोस्त इक़बाल सईद अंसारी साहब उन मूंखे ऑफर ॾिनी ऐं पोइ PTV ते छो जो माण्हू खे हिकिड़ो चाम त थिए थो न त एक्टर ॾिसे थो को या को अहिड़ो ग्लैमर ॾिसे थो त उहो माण्हू चए थो यार वाह त अहिड़े नमूने सां उन ज़माने में PTV जेको हो ॾाढो बागो बहार हूंदी हुई ऐं हींअर त PTV कब्रिस्तान थी वई आहे मादरत सां इलाही चैनल थी विया आहिनि सभु एक्टर उन्हनि चैनलनि ते शिफ्ट करे विया आहिनि ऐं उते कमु करनि पिया सो अहिड़े नमूने सां आई एम एक्सीडेंटल एक्टर पर उन वक़्तु तव्हांखे प्रॉब्लम न थी छो त कॉम्प्रोमाइज़ न कंदो PTV उन टाइम बिल्कुलु कॉम्प्रोमाइज़ न कंदो इवन अञा बि जेकॾहिं कमु हले थो थोरो घणो बि जेकॾहिं उते कमु हले थो त हीअं हिन वक़्त ताईं बि कोई कॉम्प्रोमाइज़ नथो करे एक्टिंग सां स्क्रिप्ट जे हवाले सां डायलॉग जे हवाले सां एक्सप्रेशंस जे हवाले सां एंड यू वर सेइंग दैट यू वर
एक्सीडेंटल एक्टर त तव्हांखे त खोड़ सारा प्रॉब्लम्स थिया हूंदा। अच्छा मां हिकिड़ो किस्सो ॿुधायां, आउं नओं हुयुसि, सीन असां PTV ते करियूं पिया। अरे अच्छा उते त 3-3 4-4 कैमरा हूंदियूं आहिनि, वॾियूं वॾियूं कैमराऊं, पूरो उते स्टूडियो D ऐं ॿिया जेके आहिनि। सो उते मूंखे ख़बर कोन न हो। सो दैट वाज़ द फर्स्ट एक्सपीरियंस। स्क्रिप्ट जेको मूंखे मिलियो त आउं वरी छा पियो कयो, मां हेठि रखी नमूने सां हीअं करे ॾिसी वरी पोइ हीअं चवां पिया। मतां हुन चयो, डायरेक्टर साहब चई साईं साणी साहब हीअ छा पिया कयो, सभु नज़र पियो अचे, खणो स्क्रिप्ट। सो इहे नंढा नंढा एक्सपीरियंस जेके आहिनि इहे अव्हांखे सेखारनि था। ऐं उते यकीन कयो PTV ते जेकॾहिं को रीटेक थींदो या का ॻाल्हि थींदी हुई त दड़का जेकॾहिं मिलंदा हुया त ओॾी महिल दड़का मिलंदा फॉर गुड, त भई तव्हां बहितर कयो। ऐं उन खां पोइ उहे ई डायरेक्टर ऐं उहे सभु दोस्त वरी गॾु वेही चांहि पीअंदा हुआसीं, मानी खाईंदा हुआसीं, हिकिड़ी फैमिली वांगुरु। ऐं हाणे बि चैनलनि ते ईअं ई आहे त कंप्रोमाइज़ न करणु खपे असांखे, ख़ासि करे कल्चर ते, ख़ासि करे असांजी ड्रेसिंग आहे जेका ॿोली ते। हाणे जीअं मिसाल तव्हां हीउ गाउन जेको पातो आहे, हाणे जीअं तव्हां ॿुधायो पंहिंजे इंट्रो में त हीअ सिंधी सूरत ख़ती आहे, सिंधी सूरत ख़ती आहे 52 लफ़्ज़। इन में सिर्फ़ु मां हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि सिंधी लिबास वारनि खे, सिंधी लिबास वारनि जो आहे, उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे अजरक जी सलवार न ठाहिनि, सिंधी अजरक जी सलवार न ठाहिनि, उहा लेडीज़ जी हुजे या जेंट्स जी हुजे। छो जो असां अजरक जेको आहे उहो चादर जे तौर ते पायूं था ऐं कफ़न बि थिए थो, ऐं हीअ अजरक असांजी सुञाणप आहे, हीअ असांजी सभु कुझु आहे। सो इन जी सलवार जेकॾहिं न उहे कोन ठाहींदा आहिनि, छो जो उहे जेके छोकिरियूं जेके कमु कनि थियूं, ऑनलाइन कमु कनि थियूं, उहे माशाल्लाह सां पाण बि हिकिड़ी सुठी ऐं एजुकेटेड फैमिली मां आहिनि ऐं डिज़ाइनिंग जो कोर्सिस कयल आहे छोकिरियुनि जो। ऐं मुंहिंजे ख़्याल सां 2 सिस्टर्स आहिनि त हू जेके बि डिज़ाइनिंग कनि थियूं त ओनली शर्ट्स वग़ैरह ते कनि थियूं, शलवारूं प्लेन रखंदियूं आहिनि। कंट्रास्ट कोई बि ॾेई सघे थियूं। पर इहा ॻाल्हि तव्हां बिल्कुलु ठीकु चई, छो त असांजा कुझु कोलीग्स हुजनि जेके डिफरेंट लैंग्वेजिस जा हुजनि, उन्हनि खे इन्हनि शयुनि जी ख़बर कोन्हे। डिफरेंट डिज़ाइनर्स आहिनि जिन खे मां खोड़ दफ़ा ॾिठो आहे ऐं इन्हनि शयुनि ते खोड़ इशूज़ बि थिया आहिनि। असांजी इज़त आहे उहा ऐं असांजी सकाफ़त आहे उहा, असांखे पंहिंजी जान खां वधीक पंहिंजो सिंध, हिते मां तव्हांजी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदुसि त जेका चप्पल अॼुकल्ह आई आहे अजरक जी चप्पल, हाणे इहा हिकिड़ी ईअं आहे त जहिड़ो की सिंधी क़ौम सां मज़ाक वारी ॻाल्हि आहे, उन्हनि खे हिकिड़ो टीज़ करण वारी ॻाल्हि आहे। त इहे जेके अहिड़े क़िस्म जूं शयूं अचनि थियूं त इहे न अचणु खपनि। बिल्कुलु न थियणु खपे इहो। ऐं जेसीं ताईं असां पाण सिंधी जेको आहे इन्हनि शयुनि ते एक्शन न खणंदासीं त इहे शयूं ठहंदियूं ई रहंदियूं। ऐं इन्हनि खे अगरि बंदि करिणो आहे त उहो असांजे ई हथ में आहे, असां पाण ई एक्शन खणूं इन्हनि शयुनि ते। त बिल्कुलु इहा तव्हां सुठी ॻाल्हि कई, नॉलेज वारी ॻाल्हि आहे। या बिल्कुलु असांजे व्यूअर्स खे बि ख़बर हुजणु खपे त ऑनलाइन जेकॾहिं शॉपिंग कयो था ऐं तव्हांखे काई बि अहिड़ी शइ नज़र अचे थी त उन्हनि ते पॉइंट आउट कयो। ऐं सोशल मीडिया जो दौरु आहे, उन्हनि ते तव्हां इन्हनि इशूज़ खे हाईलाइट बि करे सघो था। सर तव्हांजो जेको आहे उहो तालुक़ु किथां खां आहे? मुंहिंजो तालुक़ु ज़िलो शिकारपुर, तालको गढ़ियासीन, ॻोठु आहे मुंहिंजो ड्रखण। ओके। मेन जेको आहे सो मेन रोड ते, मेन नेशनल हाईवे जेको आहे उन ते असांजो ॻोठु आहे। ऐं मूंखे कराचीअ में तक़रीबन कोई 78 खां मैट्रिक खां पोइ ऐं जहिड़ो की हिते हूअं त बाबा साईं खां असां गॾु ऐं हिते बाबा साईं जन बिज़नेस कंदा हुया, या मुंहिंजो ग्रैंड फादर जेको आहे, जेको अॼुकल्ह अब्दुल्ला हुसैन हारून कॉलेज आहे, इन में उहे पढ़ाईंदा हुया। हुसैन हारून फैमिली साहब जिन जेके डान अख़बार जा मालिक ऐं इहे उन ज़माने में बिफोर पार्टीशन, ऐं तॾहिं खां वठी असांजो तालुक़ु कराचीअ सां। पर मुंहिंजो असल ॻोठु जेको आहे सो ड्रखण, तालको गढ़ियासीन, ज़िलो शिकारपुर। ठीकु। एजुकेशन वग़ैरह सभु हितां? एजुकेशन मां मैट्रिक गवर्नमेंट हाई स्कूल ड्रखण खां कई। ऐं बल्कि तव्हां एजुकेशन जो कयो आहे त मां हिते हिकिड़ो अर्ज़ु कंदो हलंदुसि त असांजे अॼुकल्ह जंहिं प्राइमरी स्कूल में मां तालीम हासिलु कई आहे, गवर्नमेंट बॉइज़ प्राइमरी स्कूल ड्रखण, उनजी एॾी ज़बू हालत थी वई आहे, एॾी ज़बू हालत थी वई आहे, एॾी इन जी डिटेरियोरेटेड कंडीशन थी वई आहे जो मां चयो फर्नीचर कोन्हे को उते, सहूलियतूं कोन्हनि के उते। ऐं मां हींअर वियो हुउसि ॻोठु त उते मां जॾहिं ॾिठो त यकीन कयो त मूंखे रोइणु अची वियो। ऐं रुनियुसि, मां उन्हनि भितियुनि खे चुमियूं ॾेई रुनियुसि। इन स्कूल में, हिन क्लासनि में मां पढ़ियो आहियां जिन जूं छतियूं हाणे न आहिनि ऐं हाणे उहे ख़तमु थी विया आहिनि, पाणी हेॾो बीहजी थो वञे। सो एजुकेशन डिपार्टमेंट, मिनिस्टर ऐं कंसर्न अथॉरिटीज़ खे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त स्कूलनि जी हालत सुधारियो ऐं उन्हनि खे बहितर करियो। ख़ासि करे मुंहिंजे ॻोठ जो स्कूल गवर्नमेंट बॉइज़ प्राइमरी स्कूल ड्रखण, तालको गढ़ियासीन, ज़िलो शिकारपुर। सही।
त सर तव्हां पहिरियां कॾहिं इन्हनि शयुनि ते नोटिस न वरितो हुयो जो एतिरा हालात ख़राब थी विया? ॾिसो नोटिस मां त खणी वरितो, पर उतां जा जेके लोकल माण्हू आहिनि उन्हनि बि वरितो, उतां जा उस्ताद बि वरितो, पर असांजो कल्चर अहिड़ो थी वियो आहे, मौजूदा कल्चर तालीम जो तव्हां ॾिसो हर हंधि स्कूल बंदि लॻा पिया आहिनि ऐं उते जेके अॼुकल्ह सोशल मीडिया ते फेसबुक ते शयूं अचनि थियूं, ख़ासि करे तालीम ऐं सिहत जे हवाले सां असांजे सूबो सिंध खे अलाए कंहिंजी पिट आहे, पिट त न खणी चइबे, पर मां चवां थो त असांजा जेके हुकुमरान आहिनि, जेके कर्ता धर्ता मौजूदा आहिनि, उहो ॾिसो त कल्चर सां छा पिया कनि, उहे ॾिसो त तालीम सां छा पिया कनि, उहे सिहत सां छा पिया कनि। इंफ्रास्ट्रक्चर, रोड रस्ता, गटर, लाड़काणे जहिड़ो शहर गटर जे पाणीअ में ॿुॾे थो, जितां जो ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिबु, जितां जी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद साहिबा, लाड़काणो शहर, अफ़सोस जी ॻाल्हि आहे ईमानदारीअ सां, ॾाढो बिल्कुलु सही था चओ। ऐं इन्हनि शयुनि ते मां लास्ट टाइम बि मां इन्हनि शयुनि ते थोरो हाईलाइट कयो हो ऐं मां इहा ई पंहिंजे प्रोग्राम जे थ्रू गवर्नमेंट खे, सिंध गवर्नमेंट खे इहा ई अपील करण जी कोशिशि कई हुई त हिकिड़ो त रस्ता ऐं लाइट जो ॾाढो प्रॉब्लम आहे, अरिड़हं कलाक लाइट कोन्हे का, तमामु घणो इशू आहे लाइट जो। खोड़ सारा शहर आहिनि जीअं हैदराबाद जो इशू आहे, लाड़काणो थी वियो, ख़ैरपुर थी वियो, सखर थी वियो, ऐं ॿिया बि खोड़ सारा आहिनि शहर जिन में रस्ता बि ख़राबु आहिनि, बारिशूं जेकॾहिं थियनि थियूं त बारिशुनि जो पाणी बीह थो रहे, एॾा खॾा आहिनि जो उन में जेकॾहिं कोई बाइक वारो वञे थो या का साइकिल गुज़रे थी या का गाॾी गुज़रे थी उन में फासी पवनि। शिकारपुर जे लाइ चवंदा हुया त शिकारपुर पेरिस सां मुक़ाबिलो कंदी हुई, ऐं इहो ईअं मां ॻाल्हि नथो करियां, इहो किताबनि में लिखियलु आहे, इहा हिस्ट्री आहे। शिकारपुर जी वञी हालत ॾिसो, यकीन कयो, अल्लाह अकबर, मुंहिंजो ज़िलो आहे, मुंहिंजो पंहिंजो ज़िलो आहे, बर्थ डिस्ट्रिक्ट, जेकी मुंहिंजी असांजी गगराणी ॻेटी शिकारपुर में जॻह हूंदी हुई ऐं मुंहिंजो बचपन शिकारपुर में गुज़रियो आहे ऐं हिन वक़्तु शिकारपुर जी जेका हालत आहे उहो तव्हां वञी अच्छा उते हद दख़लियूं ऐं इंफ्रास्ट्रक्चर, रोड रस्ता, गटर, या वरी हींअर जेको असांजो कल्चर आहे त असांजे ॻोठ में या ॿियनि ॻोठनि में वांदा माण्हू होटलनि ते वेठा आहिनि ऐं को रोज़गार कोन्हे को, ऐं उते पोइ क्राइम्स थियनि था, छो जो वीचारे खे कंहिंखे रोज़गार न हूंदो ऐं जेकॾहिं का ॻाल्हि न हूंदी त पोइ छा कंदो, होटल ते अची वेहंदो, 20 रुपए जी 50 रुपए जी चांहि पीअंदो, 3 कलाक फिल्म ॾिसंदो, क्रिकेट ॾिसंदो, क्रिकेट ते जुआ रखंदो ऐं उहो कंदो, ऐं पोइ उहो पंहिंजो पाण खे डिस्ट्रॉय थो करे, उहो मुआशिरो वॾो डिस्ट्रॉय थो थिए ऐं वॾी हालत ख़राब थी थिए। वरी हिकिड़ो ॿियो सिलसिलो शुरू थियो आहे, इज़त वारा माण्हू जेके फैमिली वारा माण्हू, फ़र्ज़ु करियो जीअं आउं हिते रहां थो, मुंहिंजी उते ज़मीन आहे, को प्लाट आहे, हाणे उहा एग्रीकल्चर ज़मीन प्लाट थी विया आहिनि, उते वरी पोइ उतां जा जेके साईं साहिबान आहिनि जेके उते रहनि था या सियासी उन्हनि जा थोरा सिलसिला आहिनि, उहे कब्ज़ा था कनि उन्हनि जी जॻहुनि ते, चालाकियुनि सां, अटकिलुनि सां, उन्हनि जे माइटनि सां मिली करे, उहे वॾनि जे नालनि ते ज़मीनूं आहिनि या प्लाट आहिनि या जाइदाद आहे। केतिरा ॻोठ हाणे जीअं असांजो ॻोठ आहे उहो नॉन सर्वे आहे, मोस्टली 80% 90% रखण शहर नॉन सर्वे आहे। हाणे उहो जंहिंजो मिसाल प्लाट आहे उहो उन्हनि जो ई आहे, जंहिंजे अबे ॾाॾे जो आहे उहो उन्हनि जो ई आहे, उन में छा था कनि, नमूने सां अटकल सां करे दरख़्वास्त काथे ॾेई सचा कूड़ा कागज़ ठाराए, अबा हे त मां खणी आयो आहियां, अरे बाबा उन पीउ ॾाॾे जो आहे, तव्हां ॻोठ वारनि खे त पुछो कीअं था कयो, छा था कयो, बसि इहो वठि वठां लॻी पई आहे ऐं उन्हनि खे अलाह साईं जो को भउ कोन्हे, क़बर जो को हुनखे कोन्हे को, त असांखे मरणो बि आहे, ओ भाई हिकिड़े ॾींहुं मरणो आहे असांखे, असांखे हिसाब किताब मां एतिरो ई चई सघां थी त अलाह साईं उन्हनि खे अकुल ॾिए ऐं हिदायत ॾिए, ओ हिदायत ॾाढो सुठो लफ़्ज़ इस्तेमालु कयो, रब्बुल आलमीन मौला पंतन पाक उन्हनि खे हिदायत ॾे, उन्हनि खे हिदायत ॾे त हिदायत ॾे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। त इन ई ॻाल्हि ते मां चाहींदसि त जेको आहे शोभी भाई असांखे कुछ बुधाएं, क्या रेडी किया है आपने? शोभी भाई क्या आज सुना रहे, पहले तो माशाल्लाह जबरदस्त आपने एक 6 सितंबर के हवाले से, डिफेंस डे के हवाले से सुनाया, आज क्या अभी सुना रहे? वैसे तो हमारे लेजेंड आर्टिस्ट जितने भी हैं सारे अच्छे ही हैं, क्योंकि उनकी जो रियाजत, जितने पहले असातिज़ा थे और जो पहले सिंगर्स हैं और थे, उनकी रियाजतें ज़ाहिर है हम उन जैसे तो नहीं करते, आजकल तो सारा मशीन से हो जाता है। सही, सब जानते मेरा ख्याल है अभी ब्रेक ले लेते हैं, ब्रेक के बाद हम फिर गाना सुनते हैं क्योंकि टाइम हो गया है ब्रेक का। जी व्यूअर्स, त बिल्कुल ब्रेक खां पोइ जेको आहे असां शोभी भाई का गानो ॿुधंदासीं ऐं असांखे कॉल्स कयो, कॉल्स करे तव्हां ॻाल्हाए सघो था, जल्दी वापसि था अचूं, काॾे बि न वञिजो।
वेलकम बैक व्यूवर्स बि हर तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं ऐं मूंखे अॼु हिकिड़ी शइ मिसिंग इहा थी लॻे त असांजा कॉलर्स असांजा व्यूवर्स असांजा फैंस किथे आहिनि अॼु तव्हां किथे ग़ाइबु थी विया आहियो पूरो हफ़्तो त मां ग़ाइबु हुयमि उहो हिनजे करे ग़ाइबु हुयमि जो असांजो सेट तयारु पियो थिए ऐं जॾहिं मां आई आहियां त तव्हां हिकिड़ी बि कॉल न कई आहे छो नाराज़ आहियो मूंसां कोई प्रॉब्लम आहे तव्हां कॉल्स त कयो ॻाल्हायो त सही असां सां ऐं साईं साहब बि असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि हिननि सां बि तव्हां कचेरी करे सघो था शोभी भाई बि आहिनि उन्हनि खे बि तव्हां फरमाइश करे सघो था कोई गानो तव्हांखे ॿुधणो हुजे मनकबत ॿुधणो हुजे एनीथिंग यू लाइक यू वॉन्ट त तव्हांखे सभु कुझु हिते अवेलेबल हूंदो इनशाला त साईं साहब इहो बि ॿुधायो मतिलबु माशाल्लाह सां जीअं तव्हां एक्टर आहियो ऐं असांजे जेके फ़नकार लॉबी जेका बि आहे एक्टर्स जी उन्हनि जे हवाले सां तव्हां कहिड़ो कमु करे रहिया आहियो ॾाढी ॾाढी अहिड़ी ॻाल्हि कई अथव जंहिंसां ॾाढो ख़ुशी बि थिए थी ऐं तकलीफ़ बि थिए थी त असां फ़नकारनि जे लाइ अञा ताईं प्रॉपर कुझु न करे सघिया आहियूं कल्चर डिपार्टमेंट फॉर्मेलिटी पूरी करे थो पंहिंजा पिक एंड चूज़ माण्हुनि खे हू कुझु करे थो अॼुकल्ह त जेके उन्हनि जा हू हलनि था सिलसिला उन ते मां कोन थो ॻाल्हायां पर फ़नकारनि जे हवाले सां हिकिड़ो पहिरियां त फ़नकारनि जे हवाले सां कुझु कयोसीं ऐं हिकिड़ी दोस्त सां मिली करे 2 दफ़ा कराची डिवीज़न जो प्रेसिडेंट रहियो आहियां पर जॾहिं मां ॾिठो त मां कुझु कोन थो करे सघां ऐं वन मैन शो लॻो पियो आहे ऐं कुझु नथो करणो ॾिनो वञे त हाणे वरी पोइ जेको आहे सो मां पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जी जेका कल्चरल विंग आहे उन मूंखे जेको आहे सो उन्हनि सां गॾु मां संभालियो ऐं उन्हनि जे प्लेटफॉर्म खे इस्तेमालु कंदे जेको गुलाब चांडियो साहब पहिरियां जेको उन्हनि जो प्रेसिडेंट हुयो मुंहिंजे मथां ज़िम्मेदारी रखी आहे उन्हनि ऐं फ़नकारनि जे लाइ करणु थो चाहियां उन्हनि फ़नकारनि जे लाइ जंहिंजो को बि आवाज़ु नथो ॿुधे जंहिंजी घटि पघार आहे जंहिंखे महिल त पघार नथी मिले जेके कैमरा जे पोयां हीअ सेट डिज़ाइनर आर्टिस्ट ऐं शोबिज़ जी दुनिया सां काग़ज़ कलम ऐं कैमरा सां मुंसलिक जेके माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ कुझु करणु थो चाहियां दुआ कयो त अलाह करे को बहितर थिए ऐं इनशाला उन्हनि जे लाइ डेफिनेटली कबो ऐं मां ॾाढो उनजे लाइ आई एम वेरी मच कीन खे उनजे लाइ कुझु कजे इनशाला थींदो इनशाला ऐं तव्हां पंहिंजी फैमिली जे हवाले सां थोरो असांखे कुझु ॿुधायो माशाल्लाह तव्हांजा ॿारड़ा केतिरा आहिनि हा थैंक यू वेरी मच मूंखे 6 ॿार आहिनि हिकिड़ी बेबी आहे 5 पुट आहिनि ऐं मुंहिंजे 4 ॿारनि जी शादी थियल आहे ऐं मुंहिंजी बेबीअ जी न्याणीअ जी बि शादी थियल आहे बल्कि अॼु त मुंहिंजे पोटे जी 6ठी आहे ओ माशाल्लाह तव्हांखे इलाही मुबारकूं हुजनि इलाही मुबारकूं मतलब त नाना बि आयो ॾाॾा बि आयो मां नानो बि आहियां ॾाॾो बि आहियां अॼु असां हुनजो नालो रखंदासीं मोहम्मद सफ़ान हा मोहम्मद सफ़ान या सफ़ान सो मुंहिंजो पुटु आहे मंसूर मोहम्मद जो उहो पुटु आहे ऐं हुनखे अॻु में 2 ॿार आहिनि हिकिड़ी बेबी आहे हिकिड़ी पुटु आहे उहा बेबीअ जो नालो मुंहिंजी अमड़ जो नालो आहे ख़ैरुन्निसा ऐं उहो ॾाढी मुंहिंजी अमड़ प्यारी आहे बिल्कुलु माण्हू त हूंदियूं ई प्यारियूं अमड़ मुंहिंजी हा यस बिल्कुलु सही ॻाल्हि आहे माशाल्लाह सां त सर तव्हां जॾहिं हिन फील्ड में आया त तव्हांजी फैमिली तव्हांखे सपोर्ट कयो या तव्हांखे चयनि त न बाबा इहो छा आहे हाणे तव्हां काॾे था वञो ईअं हूअं सच्ची ॻाल्हि इहा आहे त आउं पहिरियों लिकी जेको आहे सो ही कयो कमु ऐं पोइ इहो आहे त पोइ जॾहिं ख़बर पई घर वारनि खे अच्छा त पोइ जीअं न माण्हू शर्माईंदो आहे टीवी वारनि खां त कोन पिया शर्मायूं पर घर वारनि खां जहिड़ो को थोरो माण्हू हीअं कंदो आहे पर हाणे बसि उहो हिकिड़ो यूज़ थी विया आहिनि उहे बि ऐं असां बि हाणे मां जॾहिं आयुसि त मां पंहिंजी मिसिस खे चयो मां चयो मूंखे को प्रोग्राम ते वञिणो आहे थोरी देरि जे लाइ त चई मूंखे त ख़बर न आहे मां चयो राति 4:30 बजे इहो डिसाइड थियो आहे मां चयो यार मूंखे को ड्रेसिंग जेको आहे सो चई अॼु घर में 6ठी आहे पोटे जीअं तूं वञी पियो मां चयो मां बसि वयसि ऐं आयुसि छो जो ही जेका दुनिया आहे न शोबिज़ जी दुनिया मां सम्झां थो त इहा सभिनीनि खां वधीक डिफरेंट आहे इन जी पंहिंजी अट्रैक्शन आहे ग्लैमर वारी दुनिया आहे न ग्लैमर त उहो ई अट्रैक्ट कंदो आहे सभिनीनि खे ओ यस हे जीअं चओ तो इस्तग़फ़ार जीअं चवंदा आहिनि न उहो कोई मवाली हुजे या कोई नशई हुजे हीरोइन जो अल्लाह माफ़ करे अल्लाह से तौबा इस्तग़फ़ार हे उन खां वधीक आहे सही बिल्कुल ग्लैमर उन खां वधीक बिल्कुल सही तो शबीर भाई अभी क्या सुनाएंगे आप हमें ब्रेक से पहले हम जिक्र कर रहे थे हाँ जी तो वो ये था कि जो हमारे लेजेंड आर्टिस्ट थे हम उसकी तरह तो है ना हमने रियासतें की उनकी तरह हमने मेहनतें करी वो महीनों और सालों का उनका रियाज था एक टेक में आए रिकॉर्ड किया और चले गए
आज मैं खुद रिकॉर्डिंग, मेरा एक छोटा सा स्टूडियो भी है जी जी जी, तो अपने ऊपर भी सोचता हूँ, दूसरे के लिए भी देखता हूँ कि भाई कुछ भी करें इसको ठीक कर दें, बस वो सुर भले गले से आए या ना आए। तो सबसे पहले तो बड़ी माजरत तमाम असातिज़ा से। और पसंद तो आपको पता है, पसंद पे किसी का इख्तियार नहीं है। सही बात है। कुछ लोग हैं जो मुझे बेइंतहा पसंद है, उसमें मैडम आबदा परवीन जी हैं, हमारे जलाल चांडियो साहब थे, कभी हिम्मत नहीं हुई गाने की, सुनते हैं उनको। और दूसरी बात शमन अली मिराली साहब हैं मौजूदा, उनके गाने मुझे बहुत पसंद हैं। इसी तरह हमारे लेट गज़ल के शहनशाह मेहदी हसन खान साहब, माशाअल्लाह, मैंने कभी कोशिश नहीं की उनके गाने को गाने की, लेकिन आज मैं थोड़ा सा तैयार करके आया हूँ, तो जितने भी उनके लिसनर हैं, सुनने वाले हैं, उनसे पहले माजरत, एहसानी साहब आपसे भी पहले से ही, लेकिन ये थोड़ी सी उनकी फिल्मी गज़लें मोहब्बत से रिलेटेड। सही। दुनिया किसी के प्यार जन्नत से कम नहीं, एक दिलरुबा है दिल में जो हूरों से कम नहीं। किसी के प्यार जन्नत से कम नहीं, एक दिलरुबा है दिल में वो हूरों से कम नहीं। दुनिया किसी के प्यार दुनिया किसी के प्यार में। जबरदस्त, माशाल्लाह, बहुत प्यारा आपने गाना सुनाया हमें। और ये कितनी प्यारी मेलोडी है, बहुत सॉफ्ट मेलोडी है, बहुत उम्दा, बहुत उम्दा। ओह यस, ये उहे गाना है निसानी साहब जेके पुराना गाना अॼु बि जेके ॿुधूं था त मज़ो जेके सदाबहार खणी चइजे, सदाबहार जेके सॉन्ग्स हूंदा आहिनि। ऐं अॼुकल्ह जी जेका मेलोडी हूंदी आहे, हिकिड़ो दफ़ो ॿुधजे, ॿ दफ़ा ॿुधजे, थर्ड टाइम पे दिलि कोन चवंदी आहे ॿुधण ते। ऐं पुराना जेके सदाबहार गाना थी विया 80s जा, 90s जा, 70s, अकेले न जाना हमें छोड़ कर, ऐं एक वो गाना है आज जाने की जिद ना करो, यूं ही पहलू में बैठे रहो। ॾाढो ज़बरदस्त गानो आहे। आए हो अभी बैठो। तव्हांखे बि माशाल्लाह म्यूज़िक वग़ैरह सां शौक़ु आहे? अब ॿुधण जी हद ताईं, ॿुधण जी हद ताईं। वो तो मुंहिंजे ख़्याल में उहो बेहिस इंसान आहे या उहो मुर्दा आहे जेको म्यूज़िक पसंदि नथो करे या म्यूज़िक खे कोन थो ॿुधे। सो आउं ज़िंदा आहियां। बिल्कुलु। सो यस। सही। त तव्हां मतिलबु जीअं शेरो शायरी थींदी आहे, जीअं बुक्स पढ़ण जो शौक़ु थींदो आहे, त अहिड़ो कोई तव्हांजो इंट्रस्ट आहे? मूं वटि इलाही बुक्स आहिनि। सची ॻाल्हि इहा आहे त हाणे त मां उन्हनि खे बोरियुनि खे भरे रखियो आहे ऐं मां वरी हाणे सोचां थो, जो मां कुझु अर्सो अॻु में शिफ्टिंग कई हुई ऐं हाणे वरी मां सोचां थो त उन्हनि खे कढी बुक शेल्फ में लॻायां। मूं वटि इलाही बुक्स आहिनि, पर हालात वक़्तु ऐं हीअ जेका सोशल मीडिया मोबाइल अची वई आहे न, इन माण्हूअ खे नाकारा करे छॾियो आहे। यकीन कयो, हाणे मां सीरियसली इन पासे सोचींदो आहियां त मां मोबाइल खे केतिरो टाइम थो ॾियां ऐं घर में ॿियनि शयुनि खे केतिरो टाइम थो ॾियां ऐं उन खां अलावा जेको आहे सो बुक्स खे केतिरो टाइम थो ॾियां। ऐं इहो ॾियणु खपे असांखे, किताबनि खे टाइम ॾियणु खपे। चवंदा आहिनि त किताब जेको आहे तव्हांजा सच्चा दोस्त थींदा ऐं तव्हांजो बेस्ट फ्रेंड किताब ई थिए थो। ऐं जॾहिं बि तव्हां फारिग वेहो था, कंहिं एक्टिविटी में तव्हांजी दिलि नथी लॻे,
त तव्हां बुक्स खोले वियो, खोड़ सारा नॉवेल्स आहिनि, खोड़ सारी शयूं आहिनि, हिस्ट्री आहे। जेकॾहिं कंहिंखे हिस्ट्री, इस्लामिक हिस्ट्री जे बारे में नाहे ख़बर त वो इस्लामिक हिस्ट्री जे बारे में पढ़े। जंहिंखे पंहिंजे पाकिस्तान जी हिस्ट्री जे बारे में नाहे ख़बर, सिंध जी हिस्ट्री जे बारे में नाहे ख़बर, त खोड़ सारा बुक्स मिलनि था। इवन उर्दू बाज़ार में हिकिड़ो इलाही पुराणो शॉप आहे जंहिं वटि हर तरह जा बुक्स अवेलेबल। उर्दू बाज़ार खां अलावा संडे जो आतवार आचर जो तव्हां सदर में वेंदो न, रीगल वारी जेके गलियूं आहिनि, जी जी जी, तव्हांखे अहिड़ा बुक्स मिलंदा, नायाब बुक्स मिलंदा ऐं मुनासिब पैसनि ते मिलंदा। सही। ऐं ॾाढो हाणे हितां अक्सर माण्हू इहो चवंदा आहिनि हिते हूंदो सदर में कैपिटल बुक हाउस, फुटपाथ ते हूंदो हुयो, या तारिक रोड ते हूंदो फ्रेंडशिप हाउस कंहिं ज़माने में, कम्युनिज़म ऐं सोशलिज़म जो जॾहिं ज़मानो ऐं वग़ैरह वग़ैरह। त उहो अक्सर माण्हू चवंदा आहिनि त यार बुक्स जेके आहिनि उहे फुटपाथ ते था मिलनि ऐं जूता जेके शोकेस में था मिलनि। सो हाणे हिन जे लाइ छा चइजे। सही ॻाल्हि। तव्हां इटली, फ्रांस, यूके तव्हां वञो ट्रेन्स में, मेट्रोस में तव्हांखे छोकिरा छोकिरियूं बुक्स पढ़ंदे नज़र ईंदा। तव्हां दुबई में हेॾो अरसो गुज़ारे आया हो, तव्हां हुते मेट्रोस में उन्हनि में बिल्कुलु बिल्कुलु आहे। उते हर कोई जेको आहे बुक्स पढ़ंदे नज़र ईंदो आहे। असां वटि इहे रिवायतूं ख़तम थी वियूं आहिनि हिन टाइम। इहे रिवायतूं मां चवंदी आहियां त असां अॼुकल्ह जे दौर में मिस था कयूं। असांजी जेका न्यू जनरेशन आहे, असां उन्हनि खे कहिड़ो सबक़ था ॾियूं? असां उन्हनि खे जेको आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया जो सबक़ था ॾियूं, उहो दर्स था ॾियूं असां उन्हनि खे घरनि में वेही करे। असां उन्हनि खे इहो कोन था ॿुधायूं त असांजी इस्लामिक हिस्ट्री छा आहे, असांजे मुल्क जी हिस्ट्री छा आहे, असांजे लाइ क़ुरान पाक छा आहे। असां उन्हनि खे इहे नॉलेज नथा ॾियूं। असां जीअं ॿारु ॼमे थो, जीअं ॿारु वॾो थो ॾिए, सभिनि खां पहिरियां असां उनखे जेको आहे टैबलेट ॾियूं था, जेके इहे टैब्स जेके आहिनि हथनि में ॾियूं था, पोइ मोबाइल था ॾियूं। असां नंढड़ा हूंदा हुआसीं त मूंखे यादि आहे चङी तरह, अम्मी असांखे कलमो पढ़ाईंदी हुई, कलमो यादि कराईंदी हुई। असांखे जेको आहे चारई कलमा यादि कराया अम्मी। खोड़ सारी शयूं अम्मी असांखे ॿुधाईंदी, आयतूं यादि कराईंदी। असांखे निमाज़ ते न वेंदा हुआसीं त पेरेंट्स असांखे मोचड़ा पवंदा हुआ। सर यकीन कयो, मार पवंदी। केॾो सादो लफ़्ज़ इस्तेमाल कयो आहे तव्हां, त असांखे मोचड़ा पवंदा हुआ। बिल्कुलु पवंदा हुआ, बिल्कुलु पवंदा हुआ। मार मिलंदी हुई अम्मी जी तरफ़ां ऐं अबू जा दड़का। त तव्हां कहिड़े क़िस्म जा ॿार जो तव्हां नमाज़ नथा पढ़ो, मदरसे नथा वञो, तव्हां सिपारो नथा पढ़ो, तव्हां नमाज़। ऐं अॼुकल्ह असां ॿारनि खे जेको आहे, जीअं वॾा था थियनि, असां उन्हनि खे कलमो त नथा पढ़ायूं, पर उन्हनि खे असां पोयम्स, डायरेक्ट पोयम्स था पढ़ायूं। त ॿारु मानी नथो खाए, मोबाइल में तव्हां उनखे पोयम हलाए ॾियो, मानी खाइण शुरू करे छॾींदो। निंड नथो करे, उनखे का म्यूज़िक हलाए ॾियो या कोई पोयम ॿुधायो त हो निंड करे। भई तव्हां उनजी जाइ ते उनखे कलमो ॿुधायो, तव्हां उनखे जेको आहे का आयत ॿुधायो त हुनखे निंड अचे। सुम्हण महिल तव्हां हिकु त अलाह पाक खां माफ़ी घुरी सुम्हो ऐं कलमो पढ़ी सुम्हो, बिल्कुलु सॼे पासे ते सुम्हो। इहे शयूं असांखे सेखारियूं वेंदियूं। ऐं दिस इज़ टाइम, मुंहिंजे ख़्याल में ही टाइम आहे त असां वरी लाइब्रेरी जे कल्चर खे रिवाइव करियूं। बिल्कुलु अहिड़े नमूने हाणे मां वियोसि ॻोठ त मूंखे दोस्त, असांजे ॻोठ ड्रखण जे दोस्त इतिहाद आहे हिकिड़ो दोस्त जो, उन्हनि ॿुधायो त भई असां हिकिड़ी लाइब्रेरी जो कमिरो असां वरितो आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी, ॾाढी ख़ुशी थी। ऐं मां डिस्ट्रिक्ट शिकारपुर जी इंतिज़ामिया खे ऐं असिस्टेंट कमिश्नर गढ़ियासीन मसरूर बिजाराणी साहब खे रिक्वेस्ट कंदुसि त उन्हनि जी हेल्प करे ऐं उन लाइब्रेरी इस्टेब्लिश करण में, ऐं उन्हनि खे बाक़ाइदा उन में बुक्स, उन्हनि में फर्नीचर, उन में कंप्यूटर, उन में ॿियूं जेके शयूं मुतलका थियनि थियूं, इहे महिरबानी करे उन्हनि खे ॾियनि। ऐं मां बिजाराणी साहब जी तारीफ़ बि कंदुसि त मां ॿुधो आहे त उहो ॾाढो सुठे नमूने सां कमु करे पियो, हक़दारनि खे हक़ु ॾिए पियो। ऐं मसरूर बिजाराणी साहब, थैंक यू वेरी मच सर, एंड कीप इट अप। एंड उन्हनि खे हक़दारनि खे हक़ मिलणु खपे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ऐं इहे उहे रिवायतूं आहिनि जेके अॼु असां विसारे चुका आहियूं। मां त ॾाढो मिस कंदी आहियां, छो त असां नंढे हूंदे खां हिकिड़ी जेका शइ ॾिठी आहे ऐं हिन एज में बि अची करे असां उन्हनि शयुनि खे मिस था कयूं पिया। असां पंहिंजे ॿारनि खे छा सबक़ ॾींदासीं? मुंहिंजी कॾहिं कॾहिं तव्हां जीअं ॻाल्हि कई न त 2 ॾींहं अॻु में मुंहिंजी न्याणी आई, उहा रहंदी आहे क्लिफ्टन ते। सो आई चई बाबा वटां थी वञा। नंढड़ी उनजी न्याणी आहे कोनैन, अच्छा उनजो पुटु आहे हिकिड़ो ख़लफ़ान, ऐं नंढड़ी न्याणी आहे। सो वेठी भई टैब ॾिसे, उहा ई तव्हां वारी ॻाल्हि। मां हुनखे ॾाढो मां हुनखे पिंकी सॾींदो आहियां, मुंहिंजी न्याणी। मां पिंकी छा आहे कोनैन खे ॾिने? डेडी ओ बसि थोरी देरि। मां चयो मां नो, हिन खां वठेसि। चई रोए थी।
रोए थी मां जो भाई महिरबानी करे उनखे तूं ॿियो कुझु को खणेसि उनखे घुमाए फिराए या तूं उनखे जेको आहे सो टेप ॾेई छॾी आहे मोबाइल ॾेई छॾी थी इहो मां चयो दैट इज़ रॉन्ग। सर असांखां वधीक त ॿार अॼुकल्ह होशियार आहिनि मोबाइल था हलाइनि पिया। असांखे एतिरनि फंक्शन्स जी ख़बर न हूंदी जेके ॿारनि खे ख़बर पइजी वेंदी आहे त उन्हनि में हे फंक्शन्स आहिनि। ऐं बिलीव मी मां मतिलबु अगरि मोबाइल यूज़ कंदी बि आहियां त सिर्फ़ु कॉल या मैसेज जे हद ताईं मूंखे एतिरनि घणनि फंक्शन्स जी ख़बर बि कोन्हे। असांजो जेको कैमरामैन आहे जेको नुमान आहे उन मूंखे हींअर ॿुधायो त हिन में हे फंक्शन्स बि अथव ही एप्लीकेशंस बि यूज़ थींदियूं मां उनजी शक्ल में ॾिसां मां चयो अच्छा यार मूंखे ख़बर कोन्हे। अच्छा मूंखे कुझु सम्झणो हूंदो आहे न इवन एज ताईं मूंखे व्हाट्सएप ते पिक्चर रखणु न ईंदियूं आहिनि। मां पंहिंजो नंढो नंढो पुटु जेको आहे उनखे सॾु कंदो आहियां बाबा हेॾे त अचो मां रखणु चाहियां थो कीअं थींदो पर पोइ कॾहिं त छो जो हाणे उहो ॿार अक्सर मसरूफ़ था रहनि। सो मुंहिंजे नंढे नंढे पुट जो मोहम्मद मुज़म्मिल ईसानी नालो आहे। मां अरे यार मुज़म्मिल हेॾे अचु बाबा हे न मूंखे थोरो करे ॾे। सो अक्सर उहो चवंदो आहे त इहो तव्हां हीअं कयो अरे बाबा मूंखे नथो अचे न तव्हां करे ॾियो मूंखे त इहा तव्हां वारी ॻाल्हि सही आहे त ॿार असांखां वधीक था ॼाणनि। सर मूंखे चङी तरह सां यादि आहे अञा जॾहिं मां मीडिया जॉइन न कई हुई मां उन टाइम जेको आहे पंहिंजा इंटर जा एग्ज़ाम्स ॾिना हुया। मुंहिंजो बाबा उन टाइम जेको आहे जॉब कंदा हुया हिकिड़ी बैंक में हिते मां हुनजो नालो न खणंदमि इहा ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदसि पर ब्रेक खां पोइ। जी व्यूअर्स इसानी साहब असां सां हिते मौजूदु आहिनि। टाइम थियो आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो करे बि न वञिजो असां जल्दी वापसि था अचूं। वेलकम बैक व्यूअर्स बि हर तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं ऐं मूंखे हाणे ख़बर पई मां एतिरी देरि खां जो चवां वेठी पई त कॉल्स कयो लाइन में कुझु गड़बड़ आहे इंशाअल्लाह उहा सुभाणे परीहं ताईं ठीकु थी वेंदी त पोइ तव्हां असांखे कॉल्स करे सघो था असां सां ॻाल्हाए सघो था। यकीनन जेकॾहिं तव्हां कॉल्स कंदा हूंदा त या त तव्हांखे नो रिप्लाई मिलंदो हूंदो या त वरी तव्हां सोचींदा हूंदा त असांजी कॉल्स ई नथा खणनि पिया त न अहिड़ो कोई इशू न आहे। असल में थोरो प्रॉब्लम आहे लाइन में त उनजी थोरी जेको आहे तयारी हले पई सेटअप हले पियो थो। सर जीअं पाण ब्रेक में इहा ॻाल्हि पे कई फूड जे हवाले सां त माशाल्लाह तव्हां फूडी आहियो पाण। हाँ मक़सद ये सम टाइम्स आई कुक इन हाउस पर अॼुकल्ह घटि ऐं मुंहिंजे ख्याल में मां नौजवाननि खे इहो बि गुज़ारिश कंदुसि त जेका फूड स्टफ आहे उन में तजुर्बा कयो ऐं नंढियूं नंढा कम शुरू कयो ऐं उन में रोज़गार कयो ऐं मां इनशाअल्लाह मां बि कुझु ॾींहंनि में करण वारो मां ॻोठ में हिकु अधु छोकिरे खे चयो आहे त बाबा मूंखे 2-3 छोकिरा खपनि। ऐं ॾिसो असां इहो ई करे सघूं था त ॻोठ में जेकॾहिं 2-3 छोकिरा ऐं जेकॾहिं हिते वठी अचां थो उन्हनि खे रहायां थो ऐं उन्हनि खे लुक आफ्टर करियां थो त उन्हनि जो बि इहो फ़र्ज़ु थिए त उहे पंहिंजे पोयां माइटनि जो बि ख़्यालु कनि पंहिंजो बि ख़्यालु कनि ऐं जंहिं वटि कमु कनि था इज़त एतिराम सां उनजो बि ख़्यालु कनि। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। सर मां त तव्हांखां न कुझु सवाल पुछणु चाहींदसि तव्हां रेडी आहियो? रैपिड फायर आहे। अच्छा रैपिड फायर ओके त मतिलबु तव्हांखे जेको बि सही सम्झ में अचे तव्हां उहो जवाबु ॾेई छॾिजो। अच्छा तव्हांजे नाले जी मीनिंग छा आहे? मोहम्मद अली। मोहम्मद अली असां पहिरियों त इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो नालो आहे अली शेर ख़ुदा ऐं ईसानी मुंहिंजी ज़ात आहे। सही ईसानी बेसिकली सूमरा ईसानी बेसिकली सूमरा यस। अच्छा ईसानियुनि में बरोच बि थियनि था मेमण बि थियनि था सो बट आई एम सूमरो ईसानी। ठीकु आहे। ऐं जेकॾहिं तव्हां ते का बुक लिखणु खपे असांखे त उनजो टाइटल छा हूंदो? माना तव्हां इफ यू वांट टू राइट जेकॾहिं मां लिखां आबिद लिखे शोबी भाई लिखे कोई बि त तव्हां उनजो टाइटल छा ॾियणु चाहींदव? ज़िंदगीअ जूं यादूं। ज़िंदगी जी यादूं त इन यादुनि ते का या ज़िंदगी हिकु मुख़्तसिर सफ़र कोई मुख़्तसिर सफ़र अहिड़ो तव्हांजो रहियो? ओ यस ज़िंदगी मुख़्तसिर सफ़र आहे। अच्छा मां जेको आहे सो मुंहिंजी इहा अल्लाह से तौबा इस्तग़फ़ार माफ़ करे मुंहिंजो बाबा साईं जन 63 इयर्स में उन्हनि जी डेथ थी ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी बि 63 साल जी उमिरि में हू विसाल कयो हुननि ऐं मूंखे लॻे थो त शायदि मां बि 63 साल जी उमिरि में पर अल्लाह साईं तव्हांखे जेको आहे सेहत हयाती ॾे ऐं मतिलबु बेशक वञणो सभिनि खे आहे। मौत त बरहक आहे मौत घुरणु न घुरिजे पर उहो यादि रखणु घुरिजे। उहो ख़बर हुजणु खपे मतिलबु हर टाइम तव्हांखे रेडी मूंखे हर वक़्तु यादि हूंदो आहे मौत। बिल्कुलु। तव्हांजो कोई फेवरेट ॾींहुं? फेवरेट ॾींहुं सैटरडे। ठीकु आहे। ऐं तव्हां बाय रोड सफ़र करणु वधीक पसंदि कंदा आहियो या बाय एयर?
मूंखे जेकॾहिं आउं ॻोठ वेंदो आहियां त कोशिशि कंदो आहियां त ट्रेन में वञा। अच्छा माशाल्लाह। छो जो हींअर ड्राइविंग जेका आहे सा उहा तकलीफ़ या खणी ईज़ी नथी लॻे। सही। सो बाय ट्रेन मूंखे सुठो लॻंदो आहे। ऐं हींअर असांजो हिकिड़ो दोस्त आहे अब्दुल अज़ीज़ रांझाणी साहबु, मुमकिन आहे त उन सां गॾु जेको आहे सो ईरान ऐं तुर्कीअ जो प्रोग्राम ठहे। मां हुनखे चयो त मां चयो साईं हाणे ईरान ऐं तुर्की त हलो पिया, पर इराक ऐं शाम बि हलो, त अॻो पोइ सभु ज़ियारतूं करे अचूं। ऐं बिल्कुलु इंशाल्लाह। सर तव्हांजो कोई क्रश रहियो आहे? ॾिसो 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 मूंखे घर वापसि वञिणो आहे। न सर उहो त सभिनी खे ई वञिणो आहे। ॾिसो उहो वणु ई न आहे जंहिंखे हवा न लॻी हुजे। मुंहिंजे ख़्याल में जवाबु अची वियो। बिल्कुलु सही आहे। ठीकु आहे, हल तव्हांखे हिन दफ़े माफ़ था कयूं। थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच किरण, थैंक यू। ऐं अलाह साईं खां जेकॾहिं तव्हांखे कुझु घुरणो आहे, का ख़्वाहिश आहे तव्हांजी, त तव्हां छा घुरंदव? मां इहो अलाह पाक खां जेकॾहिं घुरणो हूंदो त मां चवंदुमि त मुंहिंजा रब्बुल आलमीन मूंखे ईमान जो मौत ॾे, मरण महिल मूंखे कलमो नसीब कर, ऐं मां जॾहिं मरां त कंहिंजो मूं ॾे को हिसाब किताब न हुजे ऐं मां सभिनीनि खे माफ़ करे मरां। इहा मुंहिंजी ख़्वाहिश आहे। बिल्कुलु ठीकु ठाक। अच्छा हींअर जेको आहे असां हलूं था पंहिंजे कुझु एक्ट्रेसिस ऐं सिंगर्स जी तरफ़, त उन्हनि में तव्हांखे ॿुधाइणो आहे त तव्हांजो फेवरेट केरु आहे, या तव्हांखे बाय ब्यूटी या बाय एक्टिंग केरु पसंदि आहे? त सभिनि खां पहिरियां मां तव्हांखां पुछणु चाहींदसि रेहाना या नजमा? रेहाना तबस्सुम जी। रेहाना मक़सदु एक्टिंग जे हवाले सां रेहाना तबस्सुम नो डाउट असां गॾु कमु कयो आहे, ऐं नजमा कावश सां बि मां गॾु कमु कयो आहे, ॿई माशाल्लाह बहितरीनु। रेहाना अॼुकल्ह वीचारी आउट ऑफ स्क्रीन आहे, हुनजा पंहिंजा हू, ऐं नजमा कावश जेका आहे सो उनखे बि तव्हां सदाबहार चई सघो था। सो नजमा इज़ एट प्रेज़ेंट शी इज़ डूइंग वेल। ओके। फातिमा मंगी या रूबी अली? रूबी अली जो पंहिंजो हिकिड़ो फ्लेवर आहे ऐं फातिमा मंगी जो पंहिंजो हिकिड़ो सिलसिलो आहे। बोथ आर ब्यूटीफुल। मूंखे झेड़ो न करायो, मूंखे दड़का न खारायो। झेड़ो न आहे, इहो हिकिड़ी मतिलबु ॻाल्हि करे सघिजे थी। त एक्टिंग जे हवाले सां तव्हांखे केरु बहितर लॻंदो आहे, या ब्यूटी जे हवाले सां केरु बहितर आहे? एक्टिंग सची जेकॾहिं पुछो त फातिमा मंगी जेको आहे सो आई लाइक हर एक्टिंग। ऐं रूबी अली अॼुकल्ह मार्केट में आहे, ऐं रूबी अली जी माशाल्लाह अॼुकल्ह भले भले बि आहे, ऐं हुनजी ॻाल्हि ॿुधी बि वञे थी। सो हाणे मां हुनखे कॾहिं कॾहिं मूंखे हिकिड़ो दफ़ो मिली, मां चयो भला ॾियो ख़बर तव्हां अलाए कंहिंजा प्रोग्राम करे आया हो, यादगिरियूं असां ते कॾहिं यादगिरियूं ईंदियूं। सो ख़ैर सही। नजफ या ज़ामिन? नजफ। 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 ठीकु आहे। अच्छा, इहे ॿई वरी हिन में जेको आहे थोरो टाइट थींदो मूंखे त लॻे थो। अली अकबर सां गॾु बि तव्हां कमु कयो आहे, ऐं ज़हीर सां तव्हां कमु कयो आहे? हा यस कयो आहे। त पोइ अली अकबर या ज़हीर? अली अकबर ॾिसो, ज़हीर जेको आहे उहो PTV जो निकितल आहे, ऐं ही इज़ टेक्निकली वेरी मच साउंड, ऐं नो डाउट अली अकबर पठान बि जेको आहे सो उहो यस इज़ नाइस। अच्छा, हे बि आहे हिकिड़ो सवाल, नुसरत फ़तेह अली ख़ान साहब या आबिदा परवीन? अल्लाह अकबर। यकीन कंदो नुसरत फ़तेह अली साहब मरहूम ऐं आबिदा परवीन, मोहतरमा आबिदा परवीन साहिबा, इहे ॿई अहिड़ा नाला आहिनि जो मुंहिंजे ख़्याल में इन्हनि खे हीअं भेटाए नथो सघिजे। इहे ॿई हिकु आहिनि, ॿई हिकु जहिड़ा आहिनि। ऐं नुसरत फ़तेह अली ख़ान साहब जो जेको अलाप आहे, या मैडम आबिदा परवीन साहब जी जेका अला करे थी, धमाल जेका करे थी, ऐं जेका अला करे थी, त अल्लाह अकबर। सही ॻाल्हि आहे। ओ यस, सही ॻाल्हि आहे। जुनैद जमशेद या अबरारुल हक? तव्हां इहो किथां खणी आया हो? सही, असांजा पंहिंजा रैपिड फायर आहिनि। अबरारुल हक। अबरारुल हक। राहत फ़तेह अली ख़ान या आतिफ असलम? राहत फ़तेह अली ख़ान। यस। लास्ट। ओ यस। काशिफ अगानी या आमिर शाह? काशिफ अगानी। काशिफ अगानी, नो डाउट। अच्छा ॾिसो, आमिर शाह साहब मां सम्झां थो त ही इज़ नॉट प्रोफेशनल सिंगर। न सर माशाल्लाह। न मक़सद त बाक़ी काशिफ अगानी जेको आहे उनजो मां ईअं सम्झा, हालांकि उन घटि कमु कयो, मुंहिंजो जेको तजुर्बो आहे, पर उन जेको बि कमु कयो आहे काशिफ अगानी बहितरीनु कमु कयो। हा, हर कंहिंजो ख़ैर पंहिंजो परसेप्शन आहे, तव्हांजो पंहिंजो परसेप्शन आहे, पर मुंहिंजे ख़्याल सां त
आमिरा ओ यस 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 माना ये आदत आयो चौथा में आमिर जो नालो खणा तो ठीक है आमिर ठीक है वो ताजो पेजो एकड़ो हिसाब किताब है ताजी पेजी कड़ी पसंद आए पर मुखा अगर कोई पर्सनली जेकर यो कोई सवाल करो तो मां चवंदस त बई बेस्ट आ मतलब बई मां चवां थी नो डाउट हिकड़ी इंसान जी बा क्यों हुंदियूं आहिनि हिकड़ी आमिरा हिकड़ी काशिफा हां ईअं बिल्कुल ईअं ॾिसो अखियूं त आहिनि न हिकड़ी अख निकतल हुजे पोखणी चइजे त न मुंहिंजी हीअ निकतल आहे हीअ सुठी आहे सभु ॿई अखियूं सुठियूं बिल्कुल ॿई अखियूं बराबर आहिनि ऐं मां इहो चाहींदसि त तव्हां असांखे थोरो कुझु गुनगुनाए ॿुधायो सची ॻाल्हि इहा आहे त आउं बाथरूम सिंगर बि न सर कोई मसलो न आहे असां सभु हिते बाथरूम सिंगर आहियूं अल्लाह अकबर थोरो कोशिश मां बस पोइ इहो तव्हांखे गुज़िरियल प्रोग्राम में बि मां इहो ई ॿुधायो हुयो चयो हुयो ऐं हाणे बि मां उहो ई थो कयां त शायदि पोइ यादगिरियूं अची वञनि त यादगिरियूं संभाले कम ईंदई कंहिं विछोड़े जे साल कम ईंदई हाय हाय बस एतिरो थैंक यू कोई मसलो न आहे शेरो शायरी सां शौक़ समटाइम वो ॿुधण जे हथ ॾाढो सुठो लॻंदो आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ईअं जॾहिं बि शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी का सिट पढ़ंदो आहियां या ॿुधंदो आहियां मुंहिंजो ही हो थी वेंदी आहे एंड आई लव शाह अब्दुल लतीफ़ भिटाईज़ पोइट्री माशाअल्लाह उन जा असांजा दोस्त आहिनि रईस अली नवाज़ पिताफ़ी साहब या ॿी संगत असांजी जान मोहम्मद सूमरो साहब असां वेंदा आहियूं लतीफ़ सरकार जे हुन ते लाल अवान साहब या छा त उहो असां उते वञी ऐं उतां जा जेके हू आहिनि फ़क़ीर उतां जा ऐं उते वञी बाक़ाइदे हिकिड़ो असां उते ॿुधण जी कोशिशि कंदा आहियूं ऐं ॾाढो मज़ो ईंदो आहे सुकून मिलंदो आहे ज़बरदस्त पोइ इन ई ॻाल्हि ते जेको असां हिकिड़ो गानो एंजॉय कयूं हिते भाई खां दिया हौसला तुमने जीने का हमको वो एक खूबसूरत सा एहसास हो तुम जो मिटता नहीं दिल से तुम वो यकीन हो हमेशा जो रहती है वो आस हो तुम ये सोचा है हमने कि अब जिंदगी पर तुम्हारी मोहब्बत सजदा करेंगे अकेले ना जाना अकेले ना जाना हमें छोड़कर तुम तुम्हारे बिना हम भला क्या जिएंगे अकेले ना जाना का छेड़ा है तुमने अधूरा न रह जाए ये सोच लेना बिछड़ कर ज़माने से पाया है तुमको कहीं साथ तुम
छोड़ देना, यही है तमन्ना, यही इल्तिजा है, और इसके सिवा हम भला क्या जिएंगे। अकेले न जाना हमें छोड़कर तुम, तुम्हारे बिना हम भला क्या जिएंगे। अकेले न जाना, अकेले न जाना, अकेले न जाना। माशाल्लाह बहुत अच्छा गाना सुनाया आपने हमें। और दूसरी बात मैं यहाँ पे एक ये कहना चाहूंगी कि असद जा रहे हैं हैदराबाद। अच्छा, अकेले ना जाना। तो मैं उनको ये गाना डेडिकेट करना चाहूंगी कि असद अकेले ना जाना हमें छोड़कर। और मैं उनके पीछे पड़ी हुई कि जा रहे हैं तो मुझे भी लेकर जाए, कह रहे चुप करके बैठो मैं जाऊंगा। तो अभी बस उन्हीं की जाकर पैकिंग करूंगी और उनको कहूंगी कि अकेले ना जाना हमें छोड़कर। दुआ दे दीजिएगा आप उसको। नहीं बिल्कुल, कल परसों वापस आ जाएंगे इंशाल्लाह खैर खैरियत से। यस। सो थैंक यू सो मच सर, तव्हां आया, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो ऐं ॾाढो सुठो शो रहियो माशाल्लाह सां, एंजॉय कयोसीं। तव्हांजी वॾी महिरबानी, KTN जी महिरबानी। ऐं किरण अब्बासी साहिबा, यू बिलीव मी, यू आर डूइंग वंडरफुल शो एंड गॉड ब्लेस यू, आई प्रे फॉर यू। एंड सिंध जे लाइ, सिंधियुनि जे लाइ, हिन काइनात जे लाइ, मुल्क जे लाइ, पाकिस्तान जे लाइ दुआ आहे त अल्लाह पाक असां सभिनीनि खे सुखियो रखे। कंहिंजो हक़ु न खाइजो, कंहिंजो हक़ु न खाइजो। यादि रखो, हक़ु खाईंदव कुदरत वारो घुमी फिरी तव्हांखो हिसाब वठंदो। बिल्कुल सही ॻाल्हि है, थैंक यू सो मच सर। और शोभी भाई आपका भी थैंक यू कहना चाहूंगी, आपने बहुत अच्छे अच्छे गाने सुनाए हमें, अल्लाह आपको बहुत खुश रखे। जी व्यूवर्स, त इंशाल्लाह ज़िंदगी रही त तव्हां सां वरी मुलाक़ात कंदासीं सुभाणे। ऐं उमेद आहे त तव्हांखे शो पसंदि आयो हूंदो। सुभाणे तव्हां सां गॾु आहियूं, तेसीं ताईं मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।